करमपुर बरसां करमपुर थाने जी अद ॻोठ सईद अहमद बिजाणी में एक हफ़्तो पहिरियां मच्छी के फार्म तां हथियार बंदन तां खंबे अगवा कयल ॻोठाणे दोस्तमंद चाचड़ के अद जी करमपुर पुलिस तोड़े ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस इंतजामिया काफ़ी ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न कराए सघी आहे, जॾहिं त मुगवी के घर में सिफ़े मातम जो मंज़र आहे। मुगवी की बाहिफ़ाज़त बाज़ियाबी लाइ वारसन पारां कुरान पाक जो विरद और दुआन जो सिलसिलो जारी है। तो बे तरफ़ मुगवी के नौजवान दोस्तमंद चाचड़ की तुरत बाज़ियाबी लाइ वारसन पारां एहतजाज जो सिलसिलो भी जारी है। वारिस मुज़ाहिरीन जो वधीक छा चवण आहे, अचो तो ॾिसूं था हिन रिपोर्ट में। सईद अहमद बिजाणी के फार्म तां दोस्तमंद चाचड़ के अगवा करे खणी विया आहिनि। सूबेदार असांखे इहा ॻाल्हि कई त 2 ॾींहनि में तव्हांखे दोस्तमंद आज़ाद करे ॾींदासीं। हाणे असांजे उन दोस्तमंद के आज़ाद कोन करे न सूबेदार बदली कयूं, हलियो वियो। दोस्तमंद खे असांखे बाज़ाब कराए ॾियो, आज़ाद कराए ॾियो, दोस्तमंद खे जे दोस्त मोहम्मद असांखे 2 ॾींहनि में न मिलियो तो सुभाणे असां पाण खे पेट्रोल हारे पाए ॾींदासीं। दोस्त मोहम्मद खे